ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति ऐं सरस्वती जो दरे ध्यान करियां तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 14 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त श्री सुखदेव जी ॿुधाइनि था त ब्रह्मा जी जी अख मां उत्तर मुनि जनम वरितो, जंहिं मां चंद्रमा पैदा थियो। चंद्रमा ब्रह्मनि सितारनि औखदनि ऐं वणनि जो राजा आहे। हिकु दफ़े चंद्रमा गुरु बृहस्पति खे राजसूय यज्ञ करण वास्ते चई उन जी स्त्रीअ खे छल कपट सां खणी वियो ऐं उन खे गर्भवती करे छॾियईं। पोइ दैतन चंद्रमा जो पासो ऐं देवताउनि बृहस्पति जो पासो वरितो ऐं उन्हनि जे विच में महायुद्ध थी। तंहिं बाद ब्रह्मा जी जे चवण ते चंद्रमा तारा नाले बृहस्पति जी स्त्री उन खे मोटाए ॾिनी। लेकिन जॾहिं उन जे गर्भ मां छोकिरो पैदा थियो तॾहिं चंद्रमा चयो त ही मां खणंदसि ऐं बृहस्पति चयो त ही मां खणंदसि। तॾहिं वापसि ब्रह्मा जी जे सम्झाइण सां उन छोकिरे खे चंद्रमा खणियो, जंहिंजो नालो बुध रखियो वियो। बुध खे परूरा नाले पुटु थियो, जंहिंजो जस ऐं वॾाई ॿुधी उर्वशी नाले अप्सरा उन ते मोहित थी पई ऐं तंहिं बाद हिकिड़े ॾींहुं उर्वशी अप्सरा खे मित्रावरनि श्राप ॾिनो त हू मृत्यु लोक में अची जनम वठे। तॾहिं उर्वशी राजा परूरा जे बाग में हिंदोरो लॻाए वेठी ऐं तंहिं बाद राजा जॾहिं उन खे ॾिठो त उन ते मोहित थी पियो ऐं राजा पाण वटि रहण वास्ते चयसि। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 14 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। उर्वशी अप्सरा चयसि त ए राजा, तूं 3 ॻाल्हियुनि जो अंजाम कर त मां तो वटि हली रहां। राजा चयो त ए सुंदरी, तूं जेके चवीं सो मां करियां। उर्वशी चयो त ए राजा, हिकिड़ो ही जो ही 2 माण्हू जेके मूं सां आहिनि से दुख न पाहिनि। ॿियो त हर रोज़ ताज़ो घी मूं खे खाइण वास्ते मिलंदो। टियों, कॾहिं बि मुंहिंजे साम्हूं बिना कपिड़नि जे मथां अची। जॾहिं इहे 3 ॻाल्हियूं पाण में अची गॾिबियूं तॾहिं मां तो वटि हली रहंदसि। राजा संदसि 3 ॻाल्हियूं मञी खेसि पाण वटि विहारियो ऐं 8 ई पैर वटसि रही भोग विलास करणु लॻो। राजा खे 6 पुट उर्वशी अप्सरा मां पैदा थिया ऐं उर्वशी अप्सरा मित्रावरनि देवता जे श्राप सां मृत्यु लोक में राजा परूरा वटि रहण लॻी। जॾहिं देवताउनि जो मन उर्वशी अप्सरा जे नाच ॾिसण वास्ते थियो तॾहिं इंद्र गंधर्वनि खे आज्ञा ॾिनी त कंहिं बि तरह उर्वशी अप्सरा खे हिते वठी अचो। जॾहिं गंधर्वनि वञी उर्वशी खे चयो त राजा इंद्र तोखे यादि कयो आहे ऐं तोखां सवाइ इंद्र जी सभा में सोभिया कान्हे, तॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी उर्वशी वॾी ख़ुशीअ सां हलण वास्ते तयारु थी ऐं गंधर्वनि उर्वशी जी आज्ञा मूजिबि पंहिंजी माया बल सां ताज़ो घी बदिलाए रखियल घी उर्वशीअ खे खारायो ऐं राति जो गंधर्व 2 नौकर चोराए आकाश ॾांहुं उॾामी विया। उन वक़्तु उर्वशी राजा परूरा खे जो हिन वटि सुम्हियो पियो हो उन खे जाॻाए चयो त ए राजा, मुंहिंजा 2 नौकर को चोराए थो वञे, तूं जल्दी उथ जो तूं पाण खे सूरवीर सम्झंदो आहीं। ए राजा, तोखां त वधीक बलवान स्त्री थी थिए। इहो ॿुधी
राजा तकर तकर में उन्हनि जे पुठियां बिना कपिड़नि जे ई डोड़ियो। तॾहिं उर्वशी संदसि इहो हाल ॾिसी चयो त ए राजा, मुंहिंजो ऐं तुंहिंजो पाण में इक़रार थियल हो त जॾहिं मां तोखे बिना कपिड़नि जे ॾिसंदसि ऐं मुंहिंजा ॿई नौकर को दुख पाईंदा ऐं जंहिं ॾींहुं मूं खे ताज़ो घी खाइण लाइ न मिलंदो तॾहिं मां हितां हली वेंदसि। सो अॼु टेई ॻाल्हियूं उबतियूं थियूं आहिनि, तंहिं करे मां तो वटि रही नथी सघां। ईअं चई उर्वशी अप्सरा विॼ वांगुरु चमकाट करे उॾामी वेई ऐं गंधर्वनि खेसि इंद्रलोक में पहुचाए छॾियो। राजा परूरा उन जे हली वञण करे ॾाढो व्याकुल थियो। जंगलनि ऐं पहाड़नि में उनखे ॻोल्हण वास्ते निकितो ऐं पेरें उगारे हलण करे कंडनि लॻण सबबु ॾाढो दुखी थियो। अहिड़ी तरह राजा उन जे विछोरे में व्याकुल थी चौधारी घुमंदो वटंदो हो। हिकिड़े ॾींहुं घुमंदे कुरुखेत्र में वञी हिकु वन हेठां बीठो। उन हंधि उर्वशी अप्सरा केतिरनि साड़ियुनि सां गॾिजी सरस्वती कुंड में सनानु कयो थे ऐं उन्हनि खे कंहिं न थे ॾिठो, पर अप्सराइन देव दृष्टि करे सभिनी खे ॾिठो थे। उन वक़्तु तलूतमान नाले हिकिड़ी साइरी उर्वशीअ खां पुछियो त उर्वशी, मृत्यु लोक में तूं कहिड़े पुरुष वटि अची रही हुईं? मां उहो ॾिसण थी चाहियां। तॾहिं उर्वशी राजा परूरा खे ॾेखारे चयसि त मां हिन वटि रही हुअसि। तॾहिं तलूतमा राजा खे दुखी ॾिसी चयो त ही तुंहिंजे विछोरे में तमामु दुखी ऐं व्याकुल ॾिसण में अचे थो। सो तूं हिकिड़ो दफ़ो खेसि पंहिंजो रूप ॾेखार त संदसि चित ऐं ज्ञान हिकु ठिकाणे थिएसि। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जे 14 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।